आज़म ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। दौड़ मां जिथे मुसाफ़िर कोच ऐं ट्रैक्टर ट्राली विच में हादसो पेश आयो आहे। दौड़ भरिसां मुसाफ़िर कोच ऐं कमत सां भरियल ट्रैक्टर ट्राली में टक्कर जे नतीजे में औरत समेत 4 मुसाफ़िर फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां ताईं पहुचायूं पिया। दौड़ भरिसां मुसाफ़िर कोच ऐं कमत सां भरियल ट्रैक्टर ट्राली में टक्कर जे नतीजे में औरत समेत 4 मुसाफ़िर हयाती विञाए वेठा आहिनि। तफ़सील मालूम कयूं त हादसे बाबति राशिद लाशारी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। राशिद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, दौड़ भरिसां मेहरान हाईवे नवाबाद स्टॉप वटि तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच जेका आहे बीठल कमनि जी ट्राली खे पोयां ज़ोरदार टक्कर हयो आहे, जंहिं जे नतीजे में हिकु ॿारड़ी ऐं औरत समेत जेके आहिनि 4 मुसाफ़िर मौक़े ते फौत थी विया आहिनि, जॾहिं त औरतुनि ऐं ॿारनि समेत 9 ॼणा जेके आहिनि ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते दौड़ पुलिस ऐं रेस्क्यू जेके टीमूं आहिनि वाक़े वारे हंधि पहुची फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे फौरी तौर दौड़ अस्पताल मुंतकिल कयो, जितां गणती जोगी हालत में जेके 3 ज़ख़्मी हुया उन्हनि खे नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो। पुलिस मूजिबि हादसे में फौत थियलनि में अली मोहम्मद राजपर, मोहम्मद मूसा बांभण, ॿारड़ी मरियम ऐं हिकु नामालूम औरत शामिल आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि में मुस्कान, सवेरा, खालदा, दादी, तारिक बंबरो, काशिफ अली, इबरार अली ऐं ग़ुलाम अब्बास जा जेके आहिनि नाला शामिल आहिनि। दौड़ पुलिस जो चवणु आहे त मुसाफ़िर कोच डोम जेका आहे ठरी कराची खां ठरी मीरवा वञी रही हुई। हादसो ड्राइवर जी जेका आहे गफ़लत सबबि पेश आयो आहे। पुलिस जेका आहे वधीक जेका आहे सो हादसे जी जांच करे रही आहे। जी राशिद लाशारी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।